रहमान साहब। डॉक्टर रहीम बख़ साहब, तव्हां अॼोकी बजट में नौजवाननि जे रोज़गार जे हवाले सां ॿुधो हूंदो 4088 नए नौकरियुनि जो ऐलान थियो आहे। लोन्स जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। तव्हां कीअं था ॾिसो था त सिंध जे अंदरि तमामु वॾी बेरोज़गारी आहे, बेरोज़गारनि खे लोन जी तमामु वॾी ज़रूरत आहे, हिन बजट में इहो पासो तव्हां मुकमल थींदे ॾिसो पिया? जी जी सर, हिन बजट में जेका मूं ॿुधी हुन में त मूंखे कोई अमाउंट अहिड़ो कोन मिलियो जेको ख़ासि तौर ते जेके असांजी नौजवान नस्ल आहे उन को लोन ॾिजे। बाक़ी जॉब्स जेके आहिनि उहे जॉब्स खे अनाउंसमेंट कई वई, मिसाल काफ़ी 1500 लेक्चर्स जेके आहिनि उहो कॉलेजिस में अपॉइंट कंदा, या इन हवाले खां 2 टे ॿिया हुया। ठीकु आहे, असल में जेको मुंहिंजो फोकस जेको आहे उहो आहे एंटरप्रेन्योरशिप यानी सेल्फ एम्प्लॉयमेंट ते, उन ते वधि खां वधि फोकस हुजणु घुरिजे जेको आहे सिंध गवर्नमेंट जो। उन हवाले खां अलाए छो मूंखे को फिगर नज़र न आई, शायदि हुन ॾिनी बि हुजे पर मूंखां नज़र खां कोन गुज़री हुजे। बहरहाल हुकूमत खे इहो करणु घुरिजे त सस्ता लोन ॾे। हाणे 21% जेको तव्हांजो लोन जो इंट्रस्ट रेट आहे उन ते केरु जेको आहे पंहिंजो लोन वठी करे ऐं पंहिंजो कारोबार शुरू कंदो। कारोबार शुरू करण लाइ सभ खां अहम जेका शइ उहा आहे पीसफुल इन्वायरमेंट, यानी अमन अमान हूंदो त ज़ाहिर उन में सभ खां वधीक जेको अॻिते वधंदो कमु उहो तव्हांजी इकनॉमिक एक्टिविटी आहे यानी कारोबार आहे। सो इन करे सभु वधि खां वधि जेके लोन नौजवान खे ॾिना वञनि ऐं ॿियो उनखे फनी तरबियत ॾिनी वञे। हिते अॻ में बि ॻाल्हि दोस्तनि कई त जेका आहे उनखे फनी तरबियत, उन में फनी तरबियत में 2 आहिनि टेक्निकल स्किल में, हिकिड़ा सॉफ्ट स्किल आहिनि ऐं ॿिया हार्ड स्किल आहिनि। सॉफ्ट स्किल में अॼुकल्ह IT जो तमामु वॾो जेको कमु आहे, जेका असांजी IT प्रोडक्ट एक्सपोर्ट थियनि थियूं। मां पढ़ां पियो त क़रीब 1 बिलियन खां वधीक सिर्फ़ु असां अफ्रीकन कंट्रीज़ खे IT जेके सर्विस या प्रोडक्ट ॾियूं था। माफ़ कजो, इन हवाले खां जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ टेक्निकल प्रोग्राम शुरू कयूं जेके सिर्फ़ु IT बेस्ड हुजनि त इहा बि सेल्फ एम्प्लॉयमेंट थी सघे थी। या कल्ह बि जेका वज़ीर आज़म ॻाल्हि कई फ्रीलांसर जे हवाले खां काफ़ी बहितर हुनखे अपॉर्चुनिटी मिलियूं आहिनि, त इन हवाले खां इन फ्रीलांसिंग ते बि कमु कजे। तव्हांखे यादि 9 मई जे वाक़िअत खां पोइ 3, 4, 5 ॾींहं इंटरनेट सभु सहूलियतूं बंदि हुयूं, त इन करे काफ़ी नुक़सानु थी वियो। हाणे इहो हिकिड़ो नंढो कॉम्पोनेंट आहे जंहिंजे करे असांखे जेको आहे डिस्करेजमेंट मिले थी असांजे नौजवाननि खे, त नौजवाननि खे कारोबार करण लाइ बिज़नेस स्किल बि ॾियणु घुरिजे ऐं टेक्निकल स्किल बि ॾेई करे 2 शयूं लाज़मी आहिनि, तॾहिं उहो ॿार जेको आहे पंहिंजी का इकनॉमिक एक्टिविटी शुरू करे सघंदो, जंहिंसां तव्हांजो फॉरेन एक्सचेंज बि अची वेंदो, जंहिंसां तव्हांजो करंट अकाउंट डेफिसिट बि ख़तमु थी वेंदो ऐं मजबूरी तौर ते जेका मुआशरे में ख़ुशहाली ईंदी। सिर्फ़ु इन अमल सां टेक्निकल ऐं जेको आहे सॉफ्ट स्किल सां ऐं ॿार खे एंटरप्रेन्योरशिप यानी ज़ाती कारोबार तरफ़ वधि खां वधि मुतवजा करणु घुरिजे।